खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर कुंभ बेनज़ीर कॉलोनी वासण मिसमात गुलशन ख़ातून जोयो अवामी प्रेस क्लब कुंभ पहुंची एहतजाज कंदे दाइंदे चो त मुंहिंजो मुड़ुस राशिद अली जोयो मूं ते बिना जवाज़ तशद्दुद करे तो गुज़िरियल ॾींहुं मां पंहिंजी जान बचाए पंहिंजे वॾे ॾेर अब्दुल रशीद जोयो वटि पहुती आहियां। मुंहिंजो ॾेर फरज़ान अली जोयो जमालदीन जोयो मुंहिंजो मुड़ुस राशिद अली जोयो गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे वॾे ॾेर अब्दुल रशीद जोयो जे घर ते हमिलो करे मूं ते तशद्दुद करे फ़रार थी विया। मूंखे मुंहिंजे मुड़ुस राशिद अली जोयो ऐं ॾेरनि मां जान जो ख़तरो आहे। मूंखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मां पंहिंजे मुड़ुस राशिद अली जोयो खां तलाक वठणु चाहियां थी। DIG सखर SSP खैरपुर नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मुंहिंजो SP सां मुतालबो आहे। मुंहिंजो मुड़ुस मूंखे मारण थो चाहे, ॾेर बि मूंखे मारण था चाहिनि। हिकु जो नालो फरज़ान आहे, ॿिए जो जमालदीन आहे। मुंहिंजे मुड़ुस जो नालो राशिद आहे। मां झलियां थी कमनि उबता कम थो करे झलियां थी, नथो मुड़े, मूंखे मारण जी कोशिशि थो करे, मूंखे धमकियूं थो ॾिए, सम्झे नथो। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मूंखे तहफ़्फ़ुज़ खपे। मां इन सां न रहंदमि, मूंखे तलाक खपे।